ॿुधायूं था असांजा दर्द सूफ़ी हिन तव्हांजा कहर कोफ़ी हिन यज़ीदी वक़्त वेरिया सॼी तारीख़ मेरिया मगर पोइ बि तुरल साईं फ़क़ीरीअ में अमीरी आहे फ़क़ीरीअ में अमीरी आहे सजण जी सिक जो सगड़ो सॼो संसार सोरे थो तॾहिं साओ ससीअ जो पहाड़ी पंध रोड़े थो तुंहिंजे पलकुनि जा परवाना तुंहिंजे अखड़ियुनि जा दीवाना तुंहिंजे दर्शन ऐं दया लाइ थियासीं मस्त मस्ताना अंदर जो दर खुलियो आहे रुगो तोखे ॾिठो आहे या तल बतन मन में रोलाए पई थी पन मन में असां वे राग वरितोसीं ऐं दीपक राग वरितोसीं असांजा दर्द सूफ़ी आहिनि असांजा दर्द सूफ़ी आहिनि हाणे आऊं सब खां पहिरीं भलीकार चवंदुसि असांजे सथ जे साथियुनि यूथ लर्निंग हब जे तमामु स्टूडेंट खे मां पाण बतौर उस्ताद आहियां त जेके बि शागिर्द मुंहिंजा आया आहिनि उन्हनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था उन खां पोइ असांजा साफ़ी दोस्त शिदापुर खां हेॾे कशमकश दौर में बि हिन महफ़िल में आया आहिनि साईं ग़ुलाम अब्बास साउद अंजुमन ताजरानी इत्तेहाद ज़िले संगड़ शहादतपुर जे नायब सदर साईं शौकत मलक साहब साईं शौकत नूरे साहब ऐं मुंहिंजे समूहे सथ खे आलिया ख़ानगाह आलिया बहादुर फ़क़ीर निगारी ते अचण ते दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था हक़ मौजूद